नाज़रीन अव्हां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त घोटकी पुलिस कश्मोर मां खंभिजी वियल ॿिनि नौजवाननि मां हिकु नौजवान खे फुल फ्राई करे छॾियो। पुलिस अहलकारनि मुबैना मुक़ाबिलो ॼाणाए ॾोहारी मारण जी दावा कंदे SSP खां तारीफ़ी सर्टिफिकेट बि वठी छॾिया। SS न्यूज़ जे नुमाइंदनि गुल सुमरो ऐं नवीद अहमद शेख मूजिबि गुज़िरियल ॾींहुं कश्मोर शहर जी वेगन स्टैंड साम्हूं कार सवार सादा कपड़ा पातल हथियारबंद ॿिनि ॼणनि खे खंभे फरार थी विया हुआ। अॼु घोटकी पुलिस तरफ़ां कश्मोर जे कचे वारे इलाइक़े घेलपुर वासी नौजवान मजीद पुट मदद शर खे मुबैना मुक़ाबिलो ॼाणाए फुल फ्राई करे छॾियो। गुज़िरियल ॾींहुं कश्मोर जी वेगन स्टैंड भरिसां सवे माण्हुनि जी मौजूदगी में हथियारनि जी नुमाइश करे अवाम में ख़ौफ़ फैलाए सादा कपड़ा पहिरियल अहलकार ॿिनि ॼणनि खे खंभे विया हुआ। पुलिस दावा कई आहे त ॾोहारनि सां मुक़ाबले में हिकु ॾोहारी साथियुनि जी गोली लॻण सबबि मारिजी वियो ऐं संदसि टे साथी फरार थी विया, जिन खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। होॾां मक़तूल नौजवान जे वालिद मदद शर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त संदसि पुटु ट्रैक्टर जो ड्राइवर हो। गुज़िरियल ॾींहुं कश्मोर शहर में ट्रैक्टर लाइ सामान वठणु आयो ऐं वेगन स्टैंड ते दोस्त सां गॾु जूस पी रहियो हो त सादे कपिड़नि में खेसि विच शहर मां हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे ज़िले में घोटकी जाली पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए फुल फ्राई कयो वियो आहे। हुन जो वधीक चवणु हो त संदसि पुटु मथां न ई किथे केस दाख़िल हो न ई वरी कंहिं सां दुश्मनी हुई, साणसि इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ घोटकी पुलिस बी सेक्शन थाणे ते मुक़ाबले जो केस दाख़िल करे छॾियो। SSP तनवीर हुसैन तुनियो पुलिस खे शाबासी ऐं तारीफ़ी सर्टिफिकेट पिणु ॾिना आहिनि। नाज़रीन वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।